बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असीं जेको आहे अॼु पार्ट्स ऑफ स्पीच जे पार्ट एडजेक्टिव जे काइंड्स में पढ़ी रहिया आहियूं ऐं अॼु असीं जेको आहे प्रॉपर एडजेक्टिव जे बारे में पढ़ंदासीं। त प्रॉपर एडजेक्टिव ऑलवेज फॉर्म फ्रॉम द प्रॉपर नाउन। त जेका प्रॉपर एडजेक्टिव आहिनि या सिफ़त ख़ासि जेका आहिनि हमेशह इस्म ख़ासि मां ठाहिया वेंदा आहिनि ऐं सिंधी में उन्हनि खे सिफ़त ख़ासि ऐं अंग्रेज़ी में प्रॉपर एडजेक्टिव चइबो आहे। अचो त असां पंहिंजे लेक्चर जी जेको आहे शुरूआत कयूं। असां जेको आहे काइंड्स ऑफ एडजेक्टिव में जेको आहे अॼु असीं प्रॉपर एडजेक्टिव्स जे बारे में पढ़ूं था पिया ऐं प्रॉपर एडजेक्टिव हमेशह जेको आहे प्रॉपर नाउन्स मां ई ठहंदा आहिनि। डेफिनेशन आहे एडजेक्टिव फॉर्म फ्रॉम प्रॉपर नाउन्स आर कॉल्ड प्रॉपर एडजेक्टिव्स। जेके एडजेक्टिव प्रॉपर नाउन मां ठहंदा आहिनि उन्हनि खे प्रॉपर एडजेक्टिव चइबो आहे। असां एज मिसाल में लिखो है प्रॉपर नाउन्स। एक पासे जो कॉलम में असां प्रॉपर नाउन्स लिखिया आहिनि ऐं ॿिए पासे कॉलम में असां जेको आहे प्रॉपर एडजेक्टिव लिखिया आहिनि। त हाणे जीअं असांजो प्रॉपर नाउन्स में पहिरें पाकिस्तान आहे, उनखां बाद में जर्मनी आहे, उनखां बाद में अमेरिका आहे, उनखां बाद में एशिया आहे, उनखां बाद में इंडिया, उनखां बाद में ईरान, कैनेडा, इटली ऐं सीरिया। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त असां जेका बि इन कॉलम में लिखिया आहिनि इहे सभु जा सभु जेका असांजा प्रॉपर नाउन्स आहिनि जेके कंहिं मुल्क जो नालो आहिनि। हिते जेके असां एशिया लिखियो आहे इहो हिकिड़े कॉन्टिनेंट माना खंड जो नालो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त प्रॉपर नाउन जेका आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां प्रॉपर एडजेक्टिव में जेको आहे ॾिसंदासीं, जेकॾहिं उहे प्रॉपर एडजेक्टिव आहिनि हमेशह उहे जेके आहिनि प्रॉपर नाउन्स मां ई ठहंदा आहिनि। हाणे जे असां ॾिसूं था पाकिस्तान असांजो प्रॉपर नाउन आहे ऐं जेकॾहिं असां इन में जेको आहे प्रॉपर एडजेक्टिव चाहियूं था त पाकिस्तान मां असांजो प्रॉपर जेको आहे एडजेक्टिव ठहंदो, प्रॉपर नाउन जेको एडजेक्टिव ठहंदो उहो पाकिस्तानी ठहंदो। अहिड़े तरीक़े सां हिते असांजो आहे जर्मनी। त हाणे जर्मनी मां जेको असांजो प्रॉपर नाउन आहे हाणे उन मां जेको प्रॉपर एडजेक्टिव ठहंदो जेको उहो जर्मन ठहंदो। अहिड़े तरीक़े सां उनखां बाद में असांजो प्रॉपर नाउन आहे अमेरिका। त हाणे अमेरिका जेको असांजो प्रॉपर नाउन आहे जेकॾहिं असां इनखे जेको प्रॉपर एडजेक्टिव ठाहिणु चाहियूं था त पोइ इहो अमेरिकन ठहंदो। उनखां बाद में असांजो आहे एशिया जेको प्रॉपर नाउन आहे। हाणे एशिया मां जेको आहे प्रॉपर एडजेक्टिव ठहंदो एशियन। अहिड़े तरीक़े सां आहे इंडिया मां जेको प्रॉपर एडजेक्टिव ठहंदो उहो इंडियन ठहंदो। अहिड़े तरीक़े सां असांजो प्रॉपर एडजेक्टिव नाउन आहे ईरान। त हाणे इन मां ईरानियन जेको आहे असांजो प्रॉपर एडजेक्टिव थियो। अहिड़े तरीक़े सां कैनेडा जेको आहे असांजो प्रॉपर नाउन आहे त इन मां प्रॉपर एडजेक्टिव जेको ठहियो उहो कैनेडन ठहियो। उनखां बाद में इटली असांजो जेको आहे प्रॉपर नाउन आहे ऐं इटालियन जेको आहे उन मां प्रॉपर एडजेक्टिव ठहियो। उनखां बाद में आहे सीरिया, इहो असांजो प्रॉपर नाउन आहे, इन मां सीरियन जेको आहे असांजो प्रॉपर एडजेक्टिव ठहियो। त हमेशह जेको आहे प्रॉपर एडजेक्टिव जेका आहिनि या सिफ़त ख़ासि हमेशह जेको आहे इस्म ख़ासि मां ठहंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी।